बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा साथियों, दोस्तों, असांजे सथ जा साथी जिथां बि ॿुधो पिया, तव्हां सभिनी जे ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां त जिथे बि हूंदा ख़ुशबाश हूंदा। दोस्तों, अलफ़ लैला सीरीज़ जी 11 किस्तूं तव्हांजे अॻियां असां पेश करे चुका आहियूं, इन ई उमेद सां त तव्हां उनखे भरपूर इंजॉय कंदा हूंदा। अॼु उन जो 12हीं किस्त तव्हांजे नज़र पेश पिया कयूं। तव्हां दोस्तनि खे वरी बि इल्तिजा हिकु त जेतिरो थी सघे असांजी हिमत अफ़ज़ाई इहा कयो जो असांजे चैनल जी लिंक दोस्तनि खे शेयर कयो ऐं दोस्तनि खां सब्सक्राइब करायो। इहो तव्हांजी ईअं सम्झो त असां ते जी हिकिड़ी हिमत अफ़ज़ाई थींदी ऐं असांजी बि दिलि ख़ुशि थींदी त दोस्त असांखे मान ॾियनि था ऐं असां तव्हांजे लाइ भले खां भला दिलचस्प किस्सा पेश कंदासीं। सो दोस्तों, अॼु अलफ़ लैला सीरीज़ जी 12हीं किस्त तव्हांजे अॻियां। कल्ह दोस्तनि खे असां 11हीं किस्त ॿुधाई हुई, जंहिंमें पहिरीं कलंदर पंहिंजो किसो शुरू कयो हो, जंहिंजी अखि निकिती हुई, जंहिं ॿुधायो त मुंहिंजे पीउ जी हुकूमत ते वज़ीर कब्ज़ो कयो ऐं इहो बि ॿुधायो हुई त मुंहिंजो चाचो बि बादशाह हो, उहो कंहिं ॿिए शहर में रहंदो हो। पोइ मुंहिंजो सौट हुयो, असां ॿई हिकु ॾींहं जा हुआसीं। उन सां मुंहिंजी वॾी मुहबत हूंदी हुई, हिक ॿिए जी इज़त कंदा हुआसीं। 6 महीने 12 महीने वेंदो हुउसि हुते। पोइ किसो कोता जॾहिं वज़ीर हिन जे हुकूमत ते कब्ज़ो कयो, हिन जे पीउ खे क़तलु करे हिन जे हुकूमत ते कब्ज़ो कयईं। हीअ पंहिंजे चाचे ॾे घुमणु वियो हो, जॾहिं मोटियो त हिन खे गिरफ़्तार कयनि ऐं उन वज़ीर हिन जी अखि कढी, जेका हिन जी अखि निकिती हुई। छो जो हिन नंढे हूंदे हुन वज़ीर खे गुलेली हईं, झिरकीअ खे पियो हणे, पर वज़ीर खे लॻी वई हुई। वज़ीर तॾहिं त ख़ामोश हो, पर हिन महिल जो वज़ीर बादशाह थियो त वज़ीर हुन जी अखि कढी। वज़ीर हिन खे माराइण जो हुकुम जारी कयो। पोइ नौकरनि खे रहमायो, नौकरनि हिन खे छॾियो। हीअ वरी पंहिंजे चाचे वटि वियो। उते चाचे वटि वियो, पोइ पंहिंजो चाचे सां वञी सॼो हाल अहिवाल कयईं ऐं उन खां अॻु में जेको हीअ पंहिंजे पीउ ॾे अचे पियो त उते हिन पंहिंजे सौट जो किसो ॿुधायो त उन सौट मूंखे कसम विझी चयो त मुंहिंजो हिकिड़ो तो में कमु आहे, मूंखे हिकिड़े मुक़बरे वटि वठी आयो हो। पोइ उते मूंखे वठी आयो, मूंखे कसम विधई, पोइ पाण सां गॾु हिकिड़ी औरत वठी आयो। पोइ उते हिकिड़ी क़बर खोटराई ऐं पोइ उन में हेठि ॾाकणियूं हुयूं, हेठि पाण बि लही वियो, हुन छोकिरी खे बि लाथई। मूंखे कसम इहो विधई त हाणे इन जे मथां मिटी विझी ऐं चूनो ऐं पाणी आंदो हईं त इन खे लिंबी छॾ, जीअं कंहिंखे महसूसु न थिए। चाचे खे बि ख़बर न हुई। मां पंहिंजे मुल्क मोटी आयुसि, वरी जो अखि निकिती। पोइ जॾहिं जो मां पंहिंजे चाचे ॾे वरी वियुसि त चाचो परेशान लॻो पियो। चाचे खे मां पंहिंजो अहवालु ॿुधायो। चाचे खे ॾाढो ॾुख थियो मुंहिंजो बाबे जे मारिजी वञण जो, पर चाचो अॻई पंहिंजे पुट जे करे परेशान हो। चाचे मूंखे ॿुधायो त मुंहिंजो पुटु जेको आहे सो चङे टाइम खां परेशान आहे, का ख़बर न आहे त अलाए काॾे वियो आहे। सिर्फ़ु इहा मूंखे ई ख़बर हुई त हिनारो मुंहिंजो सौटु जेको आहे उहो काथे आहे। पोइ मां चयो हाणे लिकाइण जी ॻाल्हि न आहे, चाचो बि परेशान लॻो पियो आहे। मां चाचे खे ॻाल्हि कई, मां चाचे खे चयो त चाचा मूंखे ख़बर आहे त अधो काथे आहे। चई पाण खे असां ॿाहिरि छॾींदासीं। मां चयोमांसि चाचा मूंखे ख़बर आहे त अधो काथे आहे। ॾाढो ख़ुशि थियो। बाबा ॿुधाए भला। चई मां सॼो किसो करे ॿुधायोमांसि त हीअं हुन मूंखे चयो हो, हिकिड़ी औरत बि गॾु हुअसि, कसम विधाई, पाण उन में अंदरि हलियो पियो। मूंखे चई त हाणे हुनखे बंदि करे छॾ। उन खां पोइ मां कई दफ़ा वियुसि, पर मूंखे उहा क़बर ॾिसण में न आई चाचा। वरी पोइ मां पंहिंजे मुल्क हलियो वियुसि, तोसां बि ॻाल्हि कान कयमि। मां अॼु चाचे सां ॻाल्हि कई। चाचे मूंखे चयो त ठीकु आहे, मां हल मूंखे हली वियो आहे जाइ ॾेखार, ॻोल्हियूं था, मन क़बर लभी आहे। मां चयो मां ॾाढी ॻोल्ही आहे, पर मूंखे उहा क़बर लभे कान थी।
नेठे चाचो ऐं मां वियासीं उते क़ब्रिस्तान, वञी वरी ॻोल्हा कईसीं। उते कुॿो हो, जंहिं कुॿे में क़बर ही हुआ, माना घणो परे कोन हो, उते 2-3 क़बरूं हुयूं, 8-10 क़बरूं हुयूं। माना उते असां ॻोल्हा शुरू कईसीं। इत्तेफ़ाक़ अहिड़ो जो हिन दफ़े जो मां ॻोल्हियो त मूंखे पार पतन मां महसूसु थियो त भणा हीअ क़बर हुई जेका मां क़बर खोटी, जंहिंमें हे अंदरि वियो ऐं जंहिं क़बर खे मां लिंबियो। मां चाचे खे चयो त चाचा हीअ क़बर आहे। अलाए छो मां अॻ में ॻोल्हण ईंदो हुउसि, मूंखे लभे कान पई, पर अॼु मूंखे इहा क़बर ॾिसण में आई आहे। हीअ क़बर आहे जंहिं क़बर में इहे अंदरि विया ॿई। चाचे खे ॼण थोरो आथत थियो। नौकर चाकर गॾु हुआ, हुकुम थियो नौकरनि खे, हा भाई इहा क़बर ठाहियो। ऐं क़बर खे ठाहिण शुरू कनि, क़बर खे ठाहिण शुरू कनि। पथर बथर जेके हुया उहे पथर बथर कढी मिटी मिटी परे करे, मिटी मिटी परे करे ऐं बाक़ाइदे तरो कयो। तरो जो कनि त हुन ते ढकु आयल हुयो, लोहो ढकु, जीअं गटरनि ते ढकु हूंदो आहे अहिड़ो ढकु आयल हो। उहो ढकु खयोसीं, ढकु खयोसीं त हेठि असांखे ॾाकण ॾिसण में आई। माना चाचे खे बि पक थी त हीअ ॻाल्हि सही थो करे, ॾाकण ॾिसण में आई। लथासीं 2 ॼणा हेठि, चाचो बि लथो, मां बि लथो। तक़रीबन 50 ॾाका हुया, एॾी हेठि हुन क़बर कोटराई ऐं अकेले। अलाए केॾो हुनखे टाइम लॻो, माना कंहिंखे नौकर चाकर खे बि पाण सां गॾु हुन न खयो। सिर्फ़ु रुॻो इन राज़ जो जेॾीमहिल ठाहे तयारु कई त सिर्फ़ु मूंखे पंहिंजे राज़ में शरीक कई, बाक़ी कंहिंखे बि ख़बर न आहे। त 50 ॾाका हुया, 50 ॾाका असां लथासीं हेठि। जीअं जो उहे 50 ॾाका टपी असां हेठि लथासीं त छा था ॾिसूं त ईअं साम्हूं ॼणो रुॻो दूंहों आहे, दूंहों। थोरो अॻिते वियासीं, दूंहों असांखे अखियुनि में पियो पए, अखियूं पुरनि पयूं, अखियुनि मां पाणी पियो पए। पर हाणे असांखे त हुननि खे ॻोल्हणो हो। असां वरी थोरो अॻिते वियासीं, अखियुनि खे बि माटियूं पिया, अॻिते वियासीं। थोरो अॻिते वियासीं त हिकिड़ो कमिरो हुजे। उन कमरे खे जो खोलियोसीं त उन में अटो, अन्न, खाइण पीअण जूं शयूं, माना खाइण पीअण जो सीधो सामान जीअं हुजे, उहो सॼो कमिरो उन सां भरियल हुयो। माना हिन को इहो प्रोग्राम रखियो हो त माना बसि हिते ई रहंदासीं, खाइण पीअण हर शइ जेका हूंदी छा हिते हूंदी। कमरे जे विच में हिकिड़ो शामियानो लॻल हो। कमिरो वॾो हो, कमरे जे विच में हिकिड़ो शामियानो लॻल। शामियाने खे जो परे कयोसीं त उन ते हिकिड़ो तख़्त पियो, विच ते हिकिड़ो तख़्त पियो, पर तख़्त जे चौधारी शामियानो। तख़्त जे चौधारी शामियानो ॾिठोसीं तख़्त। चाचे ॾिठो त उन तख़्त ते हिन जो पुट, मुंहिंजो सौट, मुंहिंजो भाउ, उहो ऐं उहा जेका औरत जेका वठी आयो मां न ॾिठी, मां रुॻो उन ॾींहुं ॾिठी। उहा औरत उन सां गॾु आई, जेका गॾु हिन सां आई, उहे ॿई उते गॾु सुता पिया आहिनि उन तख़्त ते। पर हे छा, जीअं कोयलो कारो हूंदो आहे न, ईअं ॿई सफ़ा सड़ियल ई कोयलो कारो थी विया आहिनि ॿई। ईअं ॼण जीअं न का शइ तनूर में उछलाइजे, सड़ी कोयलो थी वञे, ईअं ॿई ॼणा ईअं लॻा पिया। चाचे जीअं हिनखे ॾिठो त चाचे खणी हिन जे मुंहं ते थुक हई। चाचे जीअं जो पंहिंजे पुट खे ॾिठो त चाचे खणी हिन जे मुंहं ते थुक हई। हाणे हो त मुअल हो, मुअल सड़ी कोयलो थी वियो, पर चाचे हुन जे मुंहं ते थुक हई, कावड़ करे, मुंहुं ख़राबु करे, ऐं चाचे ईअं बाक़ाइदे थुक करे ऐं हिन जे मुंहं ते थुक हई। चई त बीह बणा सूअर, हुनखे चई बीह बणा सूअर, हीअ त अथई दुनिया जी सज़ा, हीअ त अथई दुनिया जी सज़ा, आख़िरत जी सज़ा त अलाए छा हूंदई, उहा अञा रहियल अथई। ऐं मूंखे पक आहे त आख़िरत जो अज़ाब इन खां वधीक तो लाइ सख़्तु हूंदो। चाचे जो पुट खे ईअं चयो त मां परेशान थी वियुसि। केॾो चाचो पुट जे लाइ परेशान हो। वॾी ॻाल्हि, पुट मरी वियो अथसि त उन लाश खे पियो थो थुकूं हणे,
सड़ी कोयलो थी वियो आहे। माना चाचे खे ॼण ख़बर हुई न अंजाम जी। त चाचो उनखे लाश खे पियो थो थुकूं हणे ऐं चएसि थो त सूअर हीअ त थई दुनिया जी सज़ा, पर मूंखे उमेदु आहे त आख़िरत जी सज़ा अञा वधीक सख़्तु हूंदई जेको अलाह साईं तोखे सज़ा ॾींदो। मां परेशान थी वियुसि, हे छा? चई त मां अञा इन परेशानी में हुजां त चाचे छा कयो जो पंहिंजे पेर मां जुती लाहे अची थो उनखे उन लाश सड़ियल लाश खे पंहिंजे पुट जे अची थो लाश खे हणाई उहे जुतियूं। हाणे हो त सफ़ा सड़ियल कोयलो हुजे ईअं सम्झ त चाचो जुतियूं पियो ज़ोर सां हणे जीअं न कोयलो भुरंदो आहे ईअं ॼण हुनजो मासुब भुरे पियो। मूंखे ॾाढो तजब थियो ऐं हिते मूंखे ॼण सौट जे लाइ दिलि में दुख पियो थिए त यार केॾो भलो हूंदो हो, केॾो मूंसां गॾु हलंदो हो, मूंखे भाउ कंदो हो, मुंहिंजी इज़त कंदो हो, मां बि इज़त कंदो हुउमि, कीअं गॾु घुमंदा हुआसीं। हे हिन कयो छा ऐं वरी हिन जो अंजाम हे छा आहे? अंजाम पंहिंजी जाइ ते, पर चाचो हिन खां एॾी नफ़रत छो थो करे? या त चाचो वेठो पियो हिन जे लाइ रोए, या जो ॾिठो अथई हिन हाल में त हिन मोल सां बि चाचो इहा पियो थो हालत करे जो थुकूं पियो थो हणेसि, चाचो पिटेसि थो पियो, चएसि अञा अलाह कंदो त इन खां वधीक तोखे अज़ाब ईंदो, हे त तोखे दुनिया जो अज़ाब आहे। ऐं वरी हे ॾिस हिन लाश खे पियो थो जुती लाहे पियो थो लाश खे कुटे। मूंखे ॾाढो ॾुख थियो। इहो बि न पियो सम्झी सघां त हे सड़िया कीअं आहिनि, सड़ी कोयलो कीअं जाए। चई मां नेठि चाचो कावड़ में हुजे, चाचो कावड़ में हुन लाश खे जुतियूं पियो हणे, चई मां चाचे खे नेठि आस्ते आस्ते करे चाचे खे ईअं ॿाहुनि सां पोते करे मां चयोमांसि चाचा कावड़ न कर, चाचा थधो, चाचा थधो, अलाह खे मन कावड़ न कर, चाचा थधो। पर मुंहिंजे दिलि खे ॼण वॾो हिकिड़ो धकु लॻल हुजे। मां चयोमांसि चाचा मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तुंहिंजे पुट जो पुट बि अकेलो जेको तुंहिंजो थिए हा वली अहद, तोखां पोइ बादशाही संभाले हा, चाचा उन पुट जो तुंहिंजे जो हाल हीअ अखियुनि सां ॾिसींदो पियो त मरी वियो आहे, पर मरी सड़ी कोयला थी वियो आहे। आम माण्हू ॾिसे त उन खे बि कहल अचे। ऐं हीअ छोकिरी मूंखे ख़बर न आहे त केरु आहे, तव्हांखे मथां ख़बर हुजे, इहा बि ॾिस त सड़ी कोयला थी वई आहे। चाचा इहा सज़ा घटि अथसि जो तूं वरी चाचा हुनखे थुकूं बि पियो थो हणी ऐं जूता पियो थो हणी। भला जेकॾहिं तुंहिंजो चवणु न कई, तोखां लिकी इहो कयो अथई त चाचा इहो घटि अथसि जो तूं हुनखे थुकूं बि पियो थो हणी, जूता बि पियो थो हणी ऐं इहो पियो थो चईंसि त मूंखे उमेदु आहे त अलाह तोखे आख़िरत में इन खां वधीक अज़ाब ॾींदो। चाचा आहे छा? मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे, महिरबानी कर चाचा मूंखे ॿुधाए। चई त चाचे जी अखियुनि में पाणी अची वियो। मूंखे चई भाई अंधो, हीउ मुंहिंजो पुटु अथई ऐं हीअ मुंहिंजी धीअ अथई, हीअ मुंहिंजी धीअ अथई, हीउ मुंहिंजो पुटु अथई। बादशाह जा महल त वॾा हूंदा आहिनि, हाणे केरु चवे त न त सौट हिन जी ॾिठल छो न त हे ॼावा हा ॿई हिकिड़े ॾींहुं हिननि जी पाण सां घणी पवंदी हुई, अचणु वञणु हेॾे होॾे। बाक़ी हाणे महल में त नौकर चाकर अलाए केतिरा, त केरु ख़्यालु बि कोन कंदो हो। मूंखे इहा ख़बर न हुई त चाचे खे धीअ बि हुई। मुंहिंजो वास्तो ई हुन सां हूंदो हो, 6 महीने 12 महीने वेंदो हो। चाचे जो त नंढे हूंदे पाण में भाउ भेण गॾु घुमणु फिरणु, त मां इहो सम्झंदो हुउमि त नंढा ॿार आहिनि। पर पोइ थोरो सम्झ भरियो थियो त मां पंहिंजे पुट खे मां हिनखे झलणु लॻुसि त न बाबा उहा न्याणी आहे ऐं भाउ हुजे तुंहिंजो त उहा ॿी शइ आहे, बाक़ी हिन सां एतिरो हुजत या एतिरो हिन सां फ्री न थी, मां हिनखे झली वियो। पर इहो वरी बि दिलि में सोचींदो हुउमि त अञा ॿार आहे। चई नेठि वॾो थियो, हिननि ॿिन्ही जी नियत ख़राब थी। मूंखे जॾहिं जो ख़बर पई, मूंखे यकीन न पियो अचे त भला ईअं बि को थींदो आहे। मां हिनखे ॾाढो बेइज़्तो कयो। एतिरे क़दुरु जो नौकर चाकर जेके हुया उहे बि हिनखे तो झलींदा त तूं हे ग़लति थो करे। नौकर चाकर बि हिनखे झलींदा।
त हे तूं छा थो करी? पाण बि बदनाम थींदे, पंहिंजे पीउ तुंहिंजो केॾो इज़त वारो इंसाफ़ वारो बादशाह, तूं उन जो बि नालो ख़राबु पियो थो करे। ईअं न कर, बिना रब न ॾमिरजांइ। या बादशाह खे ख़बर पवंदी, बादशाह नाराज़ थींदी। ऐं हे कमु अहिड़ो थो करीं जो बादशाह पोइ इहो चवंदो छा त पुटु आहे, बादशाह त क़तल बि कराए छॾीं। चई पर हे मुड़नि न पिया, छा कयां? पोइ चई मां हिननि ॿिन्ही खे धार कयो। हे धार रहंदो महल में, उहा अलॻि रहंदी ॿिए महल में, मां ॿिन्ही खे धार कयो। पर चई त हे त को मौक़े जे ताड़ में हूंदा, कॾहिं बि को दाव लॻे न, या वरी मां शिकार ते हलियो वञा, या वरी को अहिड़ो, तॾहिं माना हिननि जो लिक छप में मिलणु थींदो। पर पोइ चई जॾहिं मां जो हिननि खे धार कयो त हाणे हिननि जो घणो जो मिलणु जुलणु न थींदो हो। पोइ हिन छा कयो, जो ज़मीन मां इहा सिरंग खोटण हिन शुरू कई। छो जो नौकर चाकर बि हिनखे इन ते थुका लानत कंदा हुआ, इन जे करे हिन कंहिं सां ॻाल्हि कान कई, अकेले हिन इहा सिरंग खोटण शुरू कई। नेठि इहा खोटे खोटे, पोइ चई टाइम त ज़ाहिरा साल लॻा हूंदसि, खोटे खोटे या हेठि जेको हली तो पाण ॾिठो त इहो बाक़ाइदे हेठि घर ठाहियूं। आस्ते आस्ते खाधे पीते जूं शयूं हली ॾिठई अथई तो पाण, तो हिते ॾिठियूं त खाधे पीते जूं शयूं बि हिन हिते जमो कयूं। ईअं सम्झुसि त ॿ माण्हू त सालनि जो सामान हिन उते रखियो, जीअं तूं पाण ॾिठो। मूंखे का ख़बर न कंहिं नौकर चाकर खे ख़बर, जो नौकर चाकर मूंसां ॻाल्हि करे, कंहिंखे बि ख़बर। मां चई त वियुसि शिकार ते, हाणे आख़िरी दफ़े जीअं मां वियुसि शिकार ते, त हिनखे मौक़ो मिली वियो, हे उतां निकितो, हुन सां बि को प्रोग्राम हुयुसि, हूअ बि निकिरी आई। बाक़ी तोसां बाक़ी ख़बर तोखे आहे, जो तोखे अची चई त मुंहिंजो कमु कर, तोखां कसम वरितई त हाणे मूंखे इन क़बर में पूरजां, कंहिं सां ॻाल्हि न कजां। चई बाक़ी ख़बर इहा, मिसाल तोखे चई, मूंखे इहा बि ख़बर न त हे काॾे वियो हो या कीअं। मां शिकार ते वियुसि त चई हिननि इहो कयो। सो हाणे ख़ुदा हिननि ॿिन्ही खे इहा सज़ा ॾिनी आहे, जो हिन दुनिया में ई रब हिननि खे साड़ियो आहे, बाहि जी सज़ा रब ॾिनी अथनि। साड़े ॾिस त कीअं खाक कयो अथई। पर अबा मूंखे पक आहे त आख़िरत जो अज़ाब हिननि जो अञा सख़्तु थींदो। चई ईअं चई वरी वीचारो ओछगारूं ॾेई रोअण लॻो चाचो, त मां इहा ॻाल्हि कयां बि त ॿाहिरि ॻाल्हि कयां बि कीअं, त मुंहिंजो पुटु, मुंहिंजी धीअ, मां ॻाल्हि कयां त ॻाल्हि कयां बि कीअं। चई बराबरि मूंखे बि थिए पियो, त बराबरि ॾिस यार कीअं अकुल ई कमु, जे मूंखे ख़बर हुजे त मां ईअं कयां भला, मां हिनखे ईअं ख़बर इन में उछलायां, पर हाणे मूंखे बि ख़बर कान। चई चाचो रोए पियो, चई चाचे खे ॾिसी मूंखे बि रोअण अची, चाचे खे ॾिसी मूंखे बि रोअण अची वियो, मां बि गॾु चाचे सां रोआं पियो। नेठि रोई रोई ऐं थोरो हियांव जो बोझ हल्को थियो, असां ॿई ॿाहिरि निकिरी आयासीं। ॿाहिरि निकिरी आयासीं, उहे उते ई पिया हुआ। त हाणे ॿाहिरि कढी बि माण्हुनि सां बात, चाचे चयो त ॿाहिरि कढी बि माण्हुनि खे मां छा ॿुधायां, माण्हू हिननि खे त छा, पर मूंखे बि थू थू कंदा न। तंहिंजे करे बसि कुदरत वारो पाण हिननि खे अज़ाब ॾींदो, अज़ाब ॾिनो बि अथई, ॾींदुनि बि, पिया बि हिते हुजनि, मां ॿाहिरि कोन थो कढां। ही ॿाहिरि अची वरी साॻी असां चई त उहा क़बर ढके, जीअं क़बर हुई क़बर करे मोटी आयासीं घर, महल में मोटी आयासीं। हाणे रहां पियो चाचे वटि, पंहिंजी हुकूमत वई हली, उहो बि मारे पियो वज़ीर, जंहिं मुंहिंजी अखि कढी। हाणे चई आयुसि चाचे वटि, चाचे वटि जो आयुसि, अञा चई त वेठासीं महल में बसि, त ईअं कननि ते आवाज़ आयो, नगारा जेके वॼंदा आहिनि, फौजी नगारा वॼाईंदा आहिनि, जंग जा तबल वॼंदा आहिनि जेके, चई उन्हनि जो आवाज़ आहे। सिपाहियुनि जूं दाहूं हुजनि, घोड़नि जा हिणकार हुजनि, चई आवाज़ आहे। चई ॿाहिरि उथी, ॿाहिरि निकिरी महल खां ई ॾिठोसीं त परे खां बाक़ाइदे ईअं तूफ़ान, जीअं पर मिटीअ जो तूफ़ान अचे थो पियो, पर एॾो तूफ़ान आहे जो ईअं सम्झ त नज़र खुटी वञे, चारई पासा ईअं अंधेरो लॻो पियो। हे छा, रब साईं ख़ैरु कजां, ही छा। चई नेठि सिपाहियुनि खे हेॾे होॾे मोकिलियोसीं, बाप ॾियो त ख़बर, या पुछा कयो छा आहे इहो, छा जो तूफ़ान आहे,
पर इहो आवाज़ पियो थो अचे घोड़नि जो, माण्हुनि जे दाहुनि जो, इहो छा कहिड़ो लश्कर? चई नेठि कुझु घड़ीअ में आया सिपाही, उन्हनि अची ॿुधायो त साईं हो साॻो वज़ीर आहे जंहिं तुंहिंजे पीउ खे मारियो हो, हुकूमत ते कब्ज़ो कयो हुई, जंहिं तुंहिंजी अखि कढी। हाणे उन खे इहा ख़बर पई आहे, ख़बर अॻ में बि हुयसि त जंहिं बादशाह जी बादशाही ते कब्ज़ो कयो अथमि उन जो भाउ ॿिए शहर में बादशाह हुआ, ऐं तुंहिंजी बि ख़बर पई अथसि उते वञी लिकियो आहे। सो हाणे हे फ़ौज जो इहा एॾी वॾी फ़ौज वठी आयो आहे हिन मुल्क ते कब्ज़ो कर। चई ॾिसूं जो त असां बि फ़ौज खे तयारु कयोसीं, हुकुम ॾिनोसीं, फ़ौज खे तयारु कयोसीं जंग जे लाइ ओचितो, पर तयारु थी वई फ़ौज। चई लथासीं जेॾी महिल मैदान में त चई त ईअं अखि खुटी वञे एॾी हिनजी फ़ौज हुजे, असांजी फ़ौज त हुनजे मुक़ाबले में का शइ कान्हे। पर चई हाणे मथां जो चढ़ी आया त हाणे ॾिठु मुंहुं ॾियणो हुयो, मुंहुं ॾियणो हुयो। चई मुक़ाबिलो थियो, मुक़ाबिलो थियो, लड़ाई हलंदे हलंदे मुंहिंजो चाचो मारिजी वियो लड़ाई, मुंहिंजो चाचो चई मार, चाचो मारिजी वियो, असांजी फ़ौज चङी मारिजी वई, पर चाचो जो मारियो त असांजी फ़ौज बुज़दिल थी पई त बादशाह मरी वियो त हाणे छाजे लाइ विढ़ो, के किन हथियार फिटा कया, के भॼी विया। चई मां ॾिठो त हाणे जेकॾहिं मां थो हथ अचां त मूंखे त माराए छॾींदो, चीच लाइ माराईंदो मूंखे, छो जो ईअं सम्झो त हिन जो पलांदी मूंसां आहे, मां जे हथ ईंदोमांसि हे त मूंखे अज़ाब ॾेई माराईंदो। ॾिठुमि त हाणे चाचो बि वियो हलियो, माना हुकूमत त वई हली न, हीअ बि ज़ाहिर हाणे हिते बि हुकूमत हिन जी थींदी, हाणे हिते बि मां छा कयां। चई तकड़ में चयुमि त हाणे हितां भॼां, पर भॼंदुमि त मता भिड़ा हिन जी फ़ौज बि चौधारी फिरियल आहे, मता केरु मूंखे ॾिसी वठे, मता केरु मूंखे सुञाणे। चई तकिड़ो भॻुसि, शहर जे ॿाहिरां हिकिड़ो हजम वेठो हुजे, उन हजम खां वञी मां वार बि कूड़ाया, मथे जा ॾाढीअ जा वार बि कूड़ाया, मुछूं बि कूड़ाया, भिरूं बि कूड़ाया, त जीअं मूंखे केरु सुञाणे। चई उहो सॼो करे पोइ चई त खणी कयुमि मुंहुं, त हाणे मूंखे केरु सुञाणींदो बि कोन, मूंखे केरु सुञाणींदो बि कोन। पोइ कयुमि मुंहुं, हलंदो 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 रुलंदो 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 नेठि साईं अॼु अची मां हिते बगदाद में पहुतो, हिते आयुसि त राति मूंखे थी, हिते जो आयुसि त मूंखे राति थी वई। हाणे सोचियुमि त मां वञा काॾे, न का ॼाण न सुञाण, काॾे वञा, फिरंदो फिरंदो ईअं अची हिन घिटीअ में बीठुसि त ईअं ॾिठुमि त हिकिड़ो ॿियो मूं जहिड़ो ई सफ़ा वार कूड़ियल, सफ़ा मूं वांगुरु कलंदर, उहो बि अची हितां टपियो, मूंखे जो उन ॾिठो त मूंखे सलाम कई, हिक ॿिए खां पुछियोसीं, हुन बि चयो परदेसी आहियां, मां बि चयोमांसि परदेसी आहियां, अझे जी ॻोल्हा में आहियां। चई अञा असां पाण में ॻाल्हायूं पिया त वरी हे टियों कलंदर इहो बि अची हिते पहुतो, उन बि सलाम कयो, असां बि हुनखे सलाम कयोसीं, हिक ॿिए खां हाल अहिवाल वरितासीं त उन बि चयो त भाउ मां परदेसी आहियां, असां बि ॿुधायोसींसि त असां परदेसी आहियूं, अझे जी ॻोल्हा में आहियूं, राति जो वॻड़ो थी वियो आहे, मुसाफ़िर खाना बंदि आहिनि, सो अझे जी ॻोल्हा में आहियूं, त मन कंहिंखे अलाह रहम ॾे त को असांखे रातो की राति रहाए। ऊंदहि बि साईं थी वई, ऐं क़िस्मत बि असांजी को लिखियो बि इहो हुयो जो पोइ अची दरड़ो जो खड़कायोसीं त हिननि दरड़ो खोलियो, असांखे राहिनि, ॿुधायोसीं असांजी मानी टिकी ॾिननि, असांखे मानी टिकी ॾिननि, असांखे राहिनि। सो साईं मां हिते आयुसि इन जे लाइ, मां हिते आयुसि इन जे लाइ त बगदाद जो ख़लीफ़ो आहे, उन खे वञी दाह ॾियां त मन मुंहिंजो को तदारक करे, मुंहिंजो किसो आहे साईं, हिन जो इहो किसो ॿुधायो त सभिनी यार वाह जो तुंहिंजो ॾाढो अजीब किसो आहे। हिते छोकिरियुनि हिनखे चयो त हाणे तो पंहिंजो किसो ॿुधायो, बसि हाणे तूं वञ। हिन चयो त न मां ईअं कीअं वेंदुसि, मां हिननि जो किसो ॿुधां पोइ मां वेंदुमि, मां हिननि जो किसो ॿुधां मां पोइ वेंदुमि। ख़लीफ़े बि चयो त यार पंहिंजे वज़ीर खे चईं त वज़ीर मां अहिड़ी ॻाल्हि कॾहिं न ॿुधी आहे, ईअं बि दुनिया में थींदो आहे, अहिड़ो न ॿुधो। हल अब हाणे ॿिए कलंदर खे चइनि अब हाणे तूं पंहिंजो किसो शुरू कर।
ॿिए कलंदर खे चवनि त भाउ हाणे तूं किसो शुरू कर। 3 हुया, हाणे हिकिड़े अॼु किसो पंहिंजो पूरो कयो, ॿिए खे चवनि भाउ हाणे तूं पंहिंजो किसो शुरू कर। उन बि चयो त अदा मां जेको काणो हां सो मां ॼाए जम खां काणो न आहियां। मुंहिंजी कहाणी बहिड़ी अथव, मुंहिंजो किसो बहिड़ो अथव, मुंहिंजे ज़िंदगीअ जो अहवालु बहिड़ो अथव जो ॿुधंदव त ईअं अजब में अची वेंदव। मुंहिंजे ज़िंदगीअ जो अहवालु बहिड़ो अथव। मूंखे हिन हाल में जो ॾिसो था त मां असुल में इहो न आहियां। मां असुल में इहो न आहियां। असल में मां बादशाह ऐं बादशाह जो पुटु आहियां। बसि क़िस्मत खणी मूंखे हिन हाल में आंदो आहे। मां क़ुरान शरीफ़ जो कारी आहियां। 7 नमूननि सां क़ुरान शरीफ़ जी क़िरात कंदो आहियां। 7 नमूननि सां। मां ॾाढा किताब पढ़िया, वॾो इल्मु पिरायो, आलमनि सां मां मुनाज़रा कया, बहस कया आलमनि सां। ईअं सम्झो त चङो ख़ासो मां इल्मु हासिलु कयो। ऐं मां ड्राड़ नथो हणां, पर मां ईअं पियो सम्झां त मूं जहिड़ो इल्मु कंहिं वटि कोन्हे को। ऐं मां लिखां बहिड़ो पियो जो जहिड़ा ॼण मोती। मां लिखां बहिड़ो पियो जो मुंहिंजा अखर जहिड़ा मोती। पोइ इन मुंहिंजे इल्म ऐं मुंहिंजे इन लिखण जे करे असांजी बादशाही त छा, पर भर पासे वारा शहर त छा, पर ॿियनि मुल्कनि में बि ईअं सम्झो त मुंहिंजी हाक हुई त यार फलाणे मुल्क जो बादशाह हुआ, उन जो पुटु आहे, वाह जो त इल्मु अथसि, जहिड़ो क़ुरान जो इल्मु अथसि, जहिड़ो आम इल्मु अथसि ऐं जहिड़ो हुन जो लिखणु। मां मशहूरु थी वियुसि। चई हलंदे हलंदे इहा ख़बर वञी हिंदुस्तान जे बादशाह खे पई। हिंदुस्तान जे बादशाह खे ख़बर पई उन जो इहा ख़बर ॿुधी उन हिंदुस्तान जा तोहफ़ा भला भला बादशाह जी हिसाब सां सूखड़ियूं पाखड़ियूं उहे बि मोकिलियईं मुंहिंजे पीउ ॾे। ऐं मुंहिंजे पीउ खे मिंथ कयईं त पंहिंजे पुट खे असांजे मुल्क मोकिल, असां बि हिन जे इल्म मां फ़ाइदो वठूं। चई बाबे मूंखे ॿुधायो, मूंखे बि घुमण जो शौक़ु हुयो। मां चयोमांसि बाबा जी तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त भला मां वञा। बाबे चयो त हा बा भला हिंदुस्तान जो बादशाह हुआ सो हुन तोखे सिक खां घुरायो आहे त भला तूं वञ। चई बाबे मुंहिंजे सफ़र जे लाइ 6 ॿेड़ियूं सामान जूं तयारु करायूं। तॾहिं पाणीअ ज़रिए सफ़र कबो, 6 ॿेड़ियूं सामान सां भरियल बाबे मुंहिंजे लाइ तयारु करायूं। बाबे खां मोकिलाए रवाना थियासीं। पूरो महीनो असां समुंड में हलियासीं, पूरो महीनो। माना एॾो हिंदुस्तान असां खां परे आहे। पूरो महीनो असां समुंड में हलियासीं। नेठि असांजी हिकिड़े किनारे ते पहुतासीं। घोड़ा पाण सां गॾु खयासीं, उहे ॿेड़ियुनि में, ॿेड़ियूं वॾियूं हुयूं, घोड़नि खे बि लाथोसीं ॿेड़ियुनि मां। ऐं 10 उठ हुया, उहे 10 उठ खयासीं त उन्हनि ते वरी बाबे जेके तोहफ़ा ॾिना, सूखड़ियूं ॾिनई हिंदुस्तान जे बादशाह जे लाइ उहे। हाणे चई त असां घोड़नि ते, पोयां उठनि ते सूखड़ियूं पाखड़ियूं हुजनि, हलियासीं। थोरो अॻिते हलियासीं त ईअं वॾो हिकिड़ी ईअं धूड़ ॾिठी, पर धूड़ ॾिसूं पिया त चारई पासा पखिड़िबी पई आहिनि, ईअं वाचूड़ो थी वियो। पर चई त हाणे बीहूं कोन पिया, हलूं पिया आस्ते आस्ते आस्ते। चई हिते ख़्यालु कयोसीं त ॾींहं जो पहर गुज़री वियो, माना कचड़ी मंझंदि खणी चइजे एतिरी। चई कचड़ी मंझंदि थी त हिते इहो जेको गुबार हुयो, दूहाट हुयो, धूड़ हुई,
इहा धूड़ आस्ते आस्ते ख़तमु थींदी। जीअं धूड़ ख़तमु थी त 50 माण्हू घोड़नि ते चढ़ियल, तलवारूं ज़िरहूं पातल, उन धूड़ मां निकिता असां ॾे। चिताए जो ॾिठोसीं, अड़े हे त धाड़ेल आहिनि, खोरू आहिनि। उन्हनि जो असांखे ॾिठो त हाणे असां त एतिरा कोन हुआसीं, हो 50 ॼणा हुआ, असां सां बि कुझु नौकर चाकर हुया, माना ईअं सम्झ 15-20 माण्हू हुयासीं। पर हाणे असांजो जंग वारो हिसाब त कोन हो, असां त निकितासीं घुमण। हुननि जो ॾिठो त हे माण्हू बि थोरा आहिनि, ऐं वॾी ॻाल्हि त बणाए 10 ऊठ अथनि, इन्हनि ते बि सामान भरियो पियो आहे, त हो असां ॾे वधिया, नेज़ा खणी कढियनि, नेज़ा असांजे साम्हूं अची बीहारियनि। नेज़ा असुल हीअं असांजे सीननि जे अॻियां अची नेज़ा बीहारियनि। चई त हाणे ॿोली अलाए उन्हनि जी कहिड़ी, असां हिननि खे इशारनि में चयोसीं त असां हिंदुस्तान जे बादशाह जा महिमान आहियूं, असांखे तंग न कयो। त चई हुननि असांखे चयो त न असां हुन जे मुल्क में था रहूं, न वरी असां हुनजी को रयत। चई त ईअं करे हिननि असां सां जेके नौकर हुया अबा वठां कयनि, हराम पाई शुरू कयनि। चई तलवारूं नेज़ा, चई त मुंहिंजा चङा नौकर हिननि मारे छॾिया, क़तल करे छॾिया। नौकरनि जो ॾिठो त चई हाणे असांखे त जंग जो त हिसाब किताब कोन हो, हथे ख़ाली हुयासीं। बाक़ी चई चङा हिननि मारिया, बाक़ी जेके कुझु हुया उहे हिननि खे ॾिसी वठी था भॼनि, भॼी विया। चई इन वेड़ में मां बि धकी थी पियुसि, मां बि वठी भॻुसि। चई असांजो माना हिकिड़ा मुंहिंजा मरी विया, ॿिया भॼी वियासीं, त हाणे 10 ऊठ बि उते बिना माण्हुनि जे। चई हुननि खे खपे पियो माल, सो चई हुननि ऊठनि खे विहारे ऐं माल खणणु शुरू कयो। जेको असांजो माल हुयो उहो माल ढोअण लॻा। अची परेशान थियुसि त भला हाणे वञा काॾे। घड़ी अॻु त मां वॾो माण्हू हुयुसि, बादशाह जो पुटु हुयुसि, नौकर चाकर मूंसां गॾु हुआ, काफ़िलो हुयो, पर हिन महिल त ईअं सफ़ा ॼण ज़लील लॻो पियो। वक़्त जी ॻाल्हि आहे, कुझु घड़ी अॻु छा हुयुसि ऐं हिन महिल छा आहे। हल साम्हूं हिकिड़ो जबल हुजे, हलंदो हुयुसि जबल ते, चल तव्हां त वञी जबल जी चोटी ते पातसि। उते जबल जी चोटीअ ते हिकिड़ो गार हुजे, वञी उन गार में वेठ, थकिजी पियुसि, धक बि लॻल हुया, उन गार में वेही रहियुसि। राति बि मां उन गार में गुज़ारी। ॿिए ॾींहुं सुबुह जो वरी उन गार मां निकितुसि, हाणे को माण्हू छेणूं ॾिसां। हलंदो ईअं साम्हूं हिकिड़ो शहर ॾिसण में आयुसि उन शहर में आयुसि। लॻे पियो त शहर ख़ुशहाल शहर आहे, शाहूकार माण्हू आहिनि ऐं अमुन सुकून आहे शहर में। मां उते पहुतुसि, सम्झां पियो त सियारो ख़तमु थियो आहे, हाणे बहार शुरू थियो आहे। हिते जो मां इन शहर में पहुतुसि त ॼण मां हाणे ख़ुशि थियुसि, दिलि में ख़ुशि थियुसि, छो जो मां हली बि थकिजी पियो। मां बादशाह जो पुटु कॾहिं हेॾो पंधु बि कोन कयो, ऐं हे पंधु त वरी अहिड़ो हो जान बचाइण वारो पंधु, न पई कंडे जी ख़बर पए, न पई झाके जी ख़बर पए। सो थकल टुटल हुयुसि त चई, ऐं वॾी ॻाल्हि त मुंहिंजी हालत बि सफ़ा बुछड़ी थी वई। पर हाणे हिते जो आयुसि, थको त खणी लथो, माण्हू छेणूं बि ॾिठमि, सोचां पियो त हाणे बची बि वियुसि,
पर वञा काॾे? हिते बि त मूंखे केरु कोन सुञाणे, वञा काॾे? ईअं त बुख मरी वेंदुसि। रुगो बुख छा, पर हिन वटि रहणो बि खपे। हे अहिड़ा हाल आहिनि, को लटो कपिड़ो हुजे, को भला भला को वेझां सेझां, पर हाणे न मूंखे केरु सुञाणे। शहर भलाए कहिड़ो, माण्हू भलाए कीअं, छा कयां? इन सोच में हलंदो हलंदो हर हिन घिटीअ में, हर हिन घिटीअ में ईअं हिकिड़ी घिटी खां टपियुसि, ॾिसां त हिकिड़ो दर्ज़ी आहे दुकान में वेठो, चई दिलि ॿधी ऐं उनखे सलाम कयो। मां जो सलाम कयोमांसि त हुन मूंखे सलाम जो खिली ऐं सलाम जो जवाबु चई त हुनजो मूंखे सुहिणे नमूने सां खीकारियो त मां वरी अंदरि हली वियोमांसि। मां वञी हुन सां सॼो अहवालु कयो। मूंखे माण्हू मोतबर नज़र आयो, फज़ीलत वारो, सो हुन सां मां चयो हाणे ॻाल्हि सां ॻाल्हि, न त माण्हुनि खे कहिड़ी ख़बर त हिन सां छा हाल आहे। मां हुन सां सॼी ॻाल्हि कई, मां हिनखे सॼी ॻाल्हि ॿुधाई, अवल खां आख़िर ताईं सॼी ॻाल्हि ॿुधाई। हुन ॿुधो, ॾाढो न अफ़सोस कयो, यार अफ़सोस आहे तोसां बराबरि, हे त ॾाढो ग़लति थियो। मूंखे चई हाणे ॿुध, पंहिंजे इहो हाल जेको अथई न, इहो कंहिंसां बि हिते ॻाल्हि न कजांइ। मूंसां ॻाल्हि कई थी, पर इहा कंहिंसां बि ॻाल्हि न कजांइ त को तूं बादशाह जो पुटु आं, तूं हिंदुस्तान वञी पियो, काफ़िलो गॾु हुई, हाणे उतां भॼी आयो आं, कंहिंसां बि इहा ॻाल्हि न कजांइ। छो जो यार मूंखे अलाए छो दिलि में लॻे थो त हितां जो जेको असांजो बादशाह आहे न, थी सघे थो त उहो तोसां इहा ॻाल्हि ॿुधी सही न हले। छो जो जेका तो ॻाल्हि ॿुधाई, तूं जीअं पंहिंजे पीउ जी ॻाल्हि ॿुधाई न, असांखे ख़बर आहे त ही बादशाह ऐं तुंहिंजो पीउ जेको आहे बादशाह, इन्हनि ॿिन्ही जूं पाण में दुश्मनियूं। सो तंहिंजे करे चवें थो त हिते कंहिंसां ॻाल्हि न कजां, पंहिंजी बादशाहीअ जे शहज़ादे हुजण जी, इन काफ़िले फुरजण जी कंहिंसां ॻाल्हि, बसि मूंसां ॻाल्हि कई थी बसि। मां चयो सुठो थियो, भेण नेक माण्हू पहिरियों ई मिली वियो, न त मां त भला हर कंहिंसां इहा ॻाल्हि कयां। हे मूंखे चई हाणे वेह, मानी खाधी थी? मां चयो बा मानी काथे, मां कल्ह खां वठी हलियो हां। हे मूंखे वेहारे मानी खणी आयो, पाण बि खाधई, मां बि मानी खाधी। उते ई पंहिंजे दुकान में, कुंड में, जीअं मस्जिद में हुजरा थींदा आहिनि या घरनि में स्टोर थींदा आहिनि, ईअं हिकिड़ो नंढिड़ो ई कोठड़ी हुअसि दुकान में। मूंखे चई हाणे तूं हिन में रहंदो कर, हीअ तुंहिंजे हवाले थो मां कयां, तूं रह हिते। वरी हंधु बिस्तरो ऐं मुंहिंजे लाइ कपिड़ा बि खणी आयो। मूंखे चई हाणे जेका शइ तोखे खपे तोखे मां पियो ॾींदुमि, तूं रह हिते। 3 ॾींहं चई त मां हिन वटि, माना ईअं सम्झ त महिमान थी, को कमुकार कोन, बाक़ाइदे जीअं महिमान जी ख़िदमत कबी आहे, हिन अशराफ 3 ॾींहं बाक़ाइदे मुंहिंजी ख़िदमत कई। मुंहिंजा बि थक बक लही विया। 3 ॾींहंनि खां पोइ चौथे ॾींहुं हिन मूंखे चयो त भला ॾे ख़बर, को ईअं बर्थ सिलाईअ जो कमु ॼाणी? अब वेठे त शींहं बि बुख मरी वेंदा, मां बि ग़रीब माण्हू आहियां, हूंदी को हुनर त पाण बि कमाईंदे न, पाण बि खाईंदे। मां चयोमांसि यार हाणे तूं इहा ॻाल्हि थो करीं बर्थ ऐं सिलाईअ जी, मां आहियां आलिम इल्म जो, माना मूंखे, मां इल्मु पढ़ियो आहियां, मां उहो आलिम आहियां, हिसाबनि जो माहिर, लिखराई मूंखां, तॾहिं हाणे लिखत घटि हूंदी, लिखण पढ़ण वारा घटि हूंदा, लिखराइण जो कमु हुजई, मुंहिंजा सुहिणा अखर आहिनि, सॼे तर में मुल्कनि में मशहूरु आहिनि, मां उहो कमु करे ॼाणा। मूंखे चई यार इहे जेके तोखे हुनर आहिनि न, इहे त असांजे शहर में बेकार आहिनि, इहे त असांजे शहर में बेकार आहिनि। असांजे शहर में जेको माण्हू वापारु कंदो आहे न, उहो ई थोरो घणो लिखणु पढ़णु ॼाणंदो आहे, न त लिखण पढ़ण खे अहमियत कोन ॾींदा आहिनि। वापारु कंदो, सौदागरी कंदो, पोइ उन में हुनखे थोरो घणो लिखणो थो पए, उन जे करे हाणे लिखणु पढ़णु ॼाणंदा आहिनि, सो बि वापार जी हद ताईं।
मां चयोमांसि यार मूंखे ख़ुदा जो कसम आहे मां जेको तोखे ॿुधायो न इन खां सवाइ ॿियो मूंखे कुझु ॾांहुं अचे कोन। छो जो मां बादशाह जो पुटु, मां कॾहिं सोचियो ई कोन हो त को मूंसां ईअं बि थींदो त को हुनर सिखां। मां त कॾहिं सोचियो ई कोन हो, मूंखे ॿी को बि कुझु ॾांहुं नथो अचे। हिन जे पोइ यार हाणे हीअं कर, मुंहिंजी सलाह मञ, उथ कुहाड़ी ऐं रसो तोखे मां ॾियां थो वठी, पंहिंजी झंग मां काठियूं कर। भला इहो त करे वेंदे, जवान मुड़ुसु आहे, इहो त करे वेंदे, इन में हुनर जी कहिड़ी ॻाल्हि आहे। भला इहो त करे वेंदे, इहो आहे इहो कंदे, भला इन सां तुंहिंजो खाइण पीअण पियो हलंदो। ऐं अलाह कंदो तोखे तोते जेका इहा मुसीबत आहे तेसि ताईं तुंहिंजी आहे मुसीबत बि वक़्तु बि तुंहिंजो गुज़रंदो सुठड़ो, ऐं अलाह कंदो तेसि ताईं तोतां इहा मुसीबत जेका आयल आहे इहा मुसीबत बि टरी। पर मां वरी बि तोखे इहो थो चवां त कंहिंसां इहा ॻाल्हि न कजां त तूं आहीं केरु। मां वरी बि तोखे इहो थो चवां त कंहिंसां इहा ॻाल्हि न कजां त तूं आहीं केरु, न त ईअं सम्झ त मरी वेंदे। मां चयो त अलाह तोखे ख़ुशि करे, रब तोखे ख़ुशि करे, तोखे शाबस आहे। चई वरी हिन वीचारो वियोसो पाण पंहिंजे पैसनि मां कुहाड़ी बि वठी आयो ऐं रसो बि वठी आयो, अची वियो मूंखे ॾिनई, मूंखे चई बीह तकड़ न कर। हिन जे ॼाण सुञाण वारा के ॿ टे ॿिया हुया काठियर जेके वेंदा झंग मां काठियूं करण, सो उन्हनि खे वठी आयो त यार हे मुंहिंजो माइटु आहे, मूं वटि रहे थो, आयो आहे वीचारो कमाइण, सो नओं आहे, हिन खे बि पाण सां गॾु काठियुनि ते वठी वेंदा कयो, ऐं जिथे तव्हां था खपायो त हिनखे खपराए बि ॾींदा। चई मां हाणे रोज़ु उन्हनि सां गॾु वेंदो हुउमि, सॼो ॾींहुं वञी काठियूं कटियां, मथे ते खणां, वरी अची खपाया। बादशाह जो ॿारु कॾहिं कमु कयो कोन, पर वक़्तु आहे, इन में बि शुकुरु पियो कयां, इन में बि शुकुरु पियो कयां, ऐं हिन जो बि थोरो मञा पियो, अहसान मञा पियो त सलाम आहे हिन जवान खे जो हिन मूंखे इज़त सां रहायो आहे। ऐं ईअं बि नथो चए त भला बादशाह आहे, ईअं वेठो खाईंदो त बि हिकिड़ो इंसानु आहे त दिलि में शर्मिंदो थींदो त यार मां हिन ते बार लॻो वेठो आहियां, माना हिकिड़ो इज़त भरियो मूंखे रोज़गार बि ॾिनो अथई। पोइ चई काठड़ियूं अची खपाईंदो हुउमि, अधु दीनार मूंखे मिलंदो। पोइ अधु दीनार जेको मिले पियो उन मां कुझु मां पंहिंजे खाइण पीअण ते पियो ख़र्चु कयां, कुझु वरी मां पंहिंजे लाइ बचाए पियो रखां। पूरो साल मां चई त इहो कमु कयो, पूरो साल रोज़ु हुननि सां वञा, काठियूं सॼो ॾींहुं करे, शाम जो अची काठियूं खपाए। साल खां पोइ चई हिकिड़े ॾींहुं जीअं वेंदा हुआसीं, वियुसि झंग में, चई हाणे झंग ॾिसी छॾियो हुउमि, साल सॼो थियो हो, पोइ को कहिड़े वण खे ॾिसंदो त हिन मां काठियूं चङियूं निकिरंदियूं त उहो उते कटे वरी ॿिए वण ते वञी बीहे, अहिड़े हिसाब सां। तो मां बि सुठियुनि काठियुनि जी ॻोल्हा में मां हिन पंहिंजे साथियुनि खां थोरो परते निकिरी, थोरो अॻिते जो वञा, ॾिसां त हिकिड़ी हेठां ई आहे, उते ॾाढा वण बि आहिनि ऐं उन्हनि में काठियूं बि आहिनि। मां उन हेठां ई ते थोरो लथ, उते मां हिकिड़ो थुल वॾो वण हुजे, ईअं वेकिरो भाकुर, ईअं भाकुर बि न पए माण्हूअ जो, उनजी थुड़ ॾिठुमि वण जो, वण जो थुड़ो, पर चई त माना चङे टाइम जो हुयो, माना उन थुड़ जी पाड़ जेका आई, थुड़ जेको मथे ज़मीन ते निकितल हो न, उन ते बि मिटी चढ़ी वई, माना ईअं सम्झो मिटीअ में ढकिजी वियो चङो। सो मां पहिरियों त चयो त इहा मिटी न जी परे कयां, पोइ पाड़ूं कटियांसि। मां चई हुनजी उहा मिटी परे करणु लॻुसि कोडर सां, हुन कुहाड़ीअ सां, चई कुहाड़ीअ सां मिटी जो मां परे करणु लॻुसि, ईअं कुहाड़ी जो हणां पियो, ईअं मुंहिंजी कुहाड़ी ॼण कंहिं लोह या ट्रामो अहिड़ी शइ हुजे, चई कुहाड़ी बाक़ाइदे मुंहिंजी लॻी, आवाज़ु अहिड़ो थियो त कंहिं लोही या ट्रामे जी शइ खे लॻी आहे मुंहिंजी कुहाड़ी। चई आवाज़ जो थियो त चई मां कुहाड़ी परते करे हथ सां उतां मिटी हटाई। पर चई त मिटी जो हटायमि त ॾिठमि त अहिड़ी का शइ हुई कान, न लोह न ट्रामो, अहिड़ी का शइ हुई कान, धकु मिटीअ खे लॻो पर आवाज़ु उन मां ट्रामे जो आयो।
आवाज़ उन में ड्रामे जो आहे, पर माना उहा ईअं सम्झ बाक़ाइदे जीअं गारो थियल हूंदी आहे ईअं हुनखे चुंबड़ियल। चई मां वरी हुनखे ज़ोर सां चई उन मिटी खे जीअं मां परे कयो त मूंखे उन में अंदरि जीअं चुर थींदी आहे वण जे उन थुड़ में ईअं चुर थींदी आहे, ईअं मूंखे मिटी जो परे कईमांसि, मूंखे चुर वांगुरु ॾिसण में आयो। मिटी परे जीअं मिटी परे कयां त उहा चुर वॾी थींदी आहे, चुर वॾी थींदी आहे। तव्हां त एॾी चुर थी वई जो माण्हू बि उन मां टपी वञे। मां चयो हे छा? चई मां लथुसि हेठि। हेठि जो लथुसि, थोरो अॻिते वञा त मूंखे हिकिड़ो दरवाज़ो ॾिसण में आयो, दरवाज़ो ॾिसण में। चई दर ॿेकड़ियल हो, दर खोलियुमि। दर खोले जीअं जो अंदरि थियुसि, अड़े हे छा? वॾो हिकिड़ो ख़ूबसूरत बादशाही महल हुजे, बादशाही महल हुजे ख़ूबसूरत, बादशाही महल हुजे ख़ूबसूरत। हेॾे होॾे ॾिठुमि, को माण्हू छेड़ो मूंखे ॾिसण में फ़िलहाल न आयो। वॾो महल हुजे, कमरा हुजनिसि हेॾे होॾे हेॾे होॾे, तव्हां त हिकिड़ो वॾो सहन हुजे। उते जो अचां ॾिसां त हिकिड़ी छोकिरी वेठी आहे, नौजवान छोकिरी वेठी, पर अहिड़ी जहिड़ो को क़ीमती हीरो हुजे। हे छा? बाक़ाइदे जी सुहिणी सेबती। मां ॾिसी फ़िलहाल दहिलजी वियुसि। चई हुनजो मूंखे ॾिठो, मूंखे चई त केरु आहे? माण्हू आहियां जिन? मां चयोमांसि मां माण्हू आहियां, जिन न। केरु तोखे हिते वठी आयो? तोखे कीअं ख़बर पई? तूं हेॾे आयो कीअं? मूंखे बि हिते 25 साल थिया आहिनि, मूंखे हिते हिन महल में मां कॾहिं कंहिं माण्हूअ जी शिकिल न ॾिठी आहे। मां चयोमांसि बसि मूंखे बि क़िस्मत हिते वठी आई आहे। चई हिन सां मां पंहिंजी सॼी ॻाल्हि कई, हिन सां मां पंहिंजी वरी सॼी ॻाल्हि कई। हिन जो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी सॼी मां पंहिंजो किसो बादशाही वारो सॼी आहे, वरी इहे काठियुनि वारो दर्ज़ी वारो सॼो किसो करे ॿुधायो। चई हिन जो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी, मां ॻाल्हि पियो ॿुधायांसि ईअं जो ॾिसां त माना हिन मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी हिनखे एॾो अची वियो मूं ते क्यास अची वियो जो ॾिठुमि हिन जे अखियुनि में पाणी अची वियो। तुंहिंजो किसो त बराबरि अहिड़ो आहे, तोसां बराबरि क़िस्मत वॾो चकर कयो आहे, पर मुंहिंजो किसो ॿुधंदे न त मुंहिंजो किसो बि तोखां घटि कोन आई। मूंखे बि क़िस्मत खणी हिते क़ाबू कयो आहे, मुंहिंजो किसो ॿुधंदे त मुंहिंजो किसो बि तोखां घटि कोन आई। मां चयोमांसि तुंहिंजी दिलि चवे त मूंखे किसो ॿुधाए, तुंहिंजी दिलि चवे त मूंखे ॿुधाए। ईअं वेह त मां तोखे ॿुधायां। हाणे हुन छोकिरीअ कहिड़ो किसो बयानु कयसि उहो वरी सुभाणे इंशाअल्लाह तव्हां ॿुधाईंदा।